मंजिल से आगे बढ़कर मंजिल तलाश कर, मिल जाए तुझको दरिया तो समंदर तलाश कर। हाणे ता तकरीर जे लाइ कलीमुल्लाह मला जीबीपीएस हाजी खान थाने जेके गुजारिश कंदा के तकरीर पेश करे। मुस्कुराइंदा जो बाबा, ताड़ी बजायो बाबा, ताड़ी बजायो, शाबाश। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुझो नालो कलीमुल्लाह आहे। मां 5 क्लास में पढ़ंदो आहियां। गवर्नमेंट प्राइमरी स्कूल हाजी खान दायर जे खां आयल आहियां। बिस्मिल्लाह। असांजा मानवारो तालका एजुकेशन ऑफिसर साहब तालका किंगरी हिन क्विज प्रोग्राम में मुख्तलिफ स्कूलन का उस्ताद साहब ऐं प्यारा ॿारो, अस्सलाम वालेकुम। मुझे तकरीर जो उन्वान है इल्म। जनाब सदर, इल्म इंसान जी चीख है। इल्म का सवाइ इंसान हैवान खां बि परियां है। इल्म हक़ीक़त जी वाट है। इल्म हिकु नूर है। इल्म अहिड़ी दौलत है जिनखे चोरी जी जप न आहे। जनाब सदर, असीं सभिनी वालिदनि जी ज़िम्मेवारी आहे त इल्म हासिल करण लाइ सरकारी स्कूलनि में दाख़िल कराए तालीम ॾियारो त जीअं हू सुठा शहरी बणिजी मुल्क ऐं क़ौम खे सवारनि ऐं सुठा डॉक्टर बणिजी ऐं सुठा इंजीनियर बणिजी ऐं सुठा ख़ानदान बणिजी मुल्क जो रोशन मुस्तक़बिल सवारनि। जनाब सदर, इल्म ऐं हुनर वारो माण्हू कॾहिं ॿिए कंहिंजो मोहताज नथो रहे। जनाब सदर, असांजे प्यारे पैगंबर हज़रत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आलीशान आहे त इल्म हासिल करियो जीतोड़ींदि तव्हांखे सोने चीन मुल्क वञिणो पवे। आख़िर में ही शेर पढ़ी पंहिंजी तकीर पूरी कंदुसि। किताब सां दिलि मुंहिंजी, कुतुब खानो वतन मुंहिंजो, मरी वेंदुसि किताबनि में वरक थींदा कफन मुंहिंजो। ख़ुदा हाफ़िज़। शाबाश बाबा, छोकरनि जी हौसला अफ़ज़ाई जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं वॼायो। शाबाश।